नाज़रीन तव्हां सां हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। कराची शहर जे कारोबारी मर्कज़ सदर में ॾींहुं ॾिठे जो फुर जा वाक़िया मामूल बणिजी विया आहिनि। मोटरसाइकिल सवार सुबुह सवेर आवाज़ टीवी जी फीमेल न्यूज़ कास्टर खां पर्स ऐं क़ीमती मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी वियो। आर्टलरी मैदान थाणे ऐं 1-5 ते वाक़िए जो इतलाह बि ॾिनो वियो आहे। कारोबारी पॉइंट ते ॾींहुं ॾिठे पेश ईंदड़ वाक़िया पुलिस ऐं इंतिज़ामिया जी कारकर्दगी ते हिकु वॾो सवालिया निशान बणियल आहिनि। अहम ख़बर आहे अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। कराची शहर जे कारोबारी मर्कज़ सदर में ॾींहुं ॾिठे जो फुरनि जा वाक़िया मामूल बणिजी विया आहिनि। मोटरसाइकिल सवार सुबुह सवेर आवाज़ टीवी जी फीमेल न्यूज़ कास्टर खां पर्स ऐं क़ीमती मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। आर्टलरी मैदान थाणे ऐं 1-5 ते वाक़िए जो इतलाह बि ॾिनो वियो आहे। आवाज़ टीवी जी फीमेल न्यूज़ कास्टर ग़ज़ाला अबड़ो खां पर्स ऐं क़ीमती मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। आर्टलरी मैदान थाणे ऐं 1-5 ते वाक़िए जो इतलाह बि ॾिनो वियो। कारोबारी पॉइंट ते ॾींहुं ॾिठे पेश ईंदड़ वाक़िया पुलिस ऐं इंतिज़ामिया जी कारकर्दगीअ ते वॾो सवालिया निशान बणिजी विया आहिनि। अहम ख़बर आहे अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। कराची शहर जे कारोबारी मर्कज़ सदर में ॾींहुं ॾिठे जो फुरनि जा वाक़िया मामूल बणिजी विया आहिनि। आवाज़ टीवी जी फीमेल न्यूज़ कास्टर ग़ज़ाला अबड़ो खां पर्स ऐं क़ीमती मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे कराची में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। ॾींहुं ॾिठे जो सदर जो जेको मर्कज़ जी नाज़रीन, इन हवाले सां असां हिकु भेरो ॿीहर कोशिशि कंदासीं त राब्तो करे वधीक तफ़सील हासिल करे सघूं। अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधायूं त कराची शहर जे कारोबारी मर्कज़ सदर में ॾींहुं ॾिठे जो फुरनि जा वाक़िया मामूल बणिजी विया आहिनि। मोटरसाइकिल सवार फौरू सुबुह सवेर आवाज़ टीवी जी फीमेल न्यूज़ कास्टर ग़ज़ाला अबड़ो खां पर्स ऐं क़ीमती मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी वियो। आर्टलरी मैदान थाणे ऐं 1-5 ते वाक़िए जो इतलाह बि ॾिनो वियो आहे। कारोबारी पॉइंट ते ॾींहुं ॾिठे पेश ईंदड़ वाक़िया पुलिस ऐं इंतिज़ामिया जी कारकर्दगी ते हिकु वॾो सवालिया निशान बणियल आहिनि। जी हिन ई हवाले सां असां अव्हांखे स्क्रीन से अव्हां CCTV फुटेजेस भी ॾिसी रहिया आहियो, जंहिंमें साफ़ नज़र अची रहियो आहे त आवाज़ टीवी जी फीमेल न्यूज़ कास्टर ग़ज़ाला अबड़ो सुबुह सवेर जॾहिं ऑफिस अची रही हुई त उन जे पोयां हिकु नामालूम अफ़राद आहे जेको बाइक ते मौजूदु आहे ऐं उन्हनि खां मोबाइल फ़ोन ऐं पर्स खसण जी कोशिशि कंदे पर्स खसिजी वियो। इन ई हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आमिर सुप्रो। जी आमिर, इन हवाले सां छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, फराही सदर जेको कारोबारी मर्कज़ हब है उते आवाज़ टीवी जी मेन ऑफिस है जेको सुबह न्यूज़ कास्टर ग़ज़ाला अबड़ो है उनका मोटरसाइकिल सवार पर्स है मोबाइल आराम से खसे करे फरार थी वने तो वो इलाइक़ो है। कुछ कदम पहिरियां जेको है हसास इदारे जो ऑफिसूं आहिनि, हर तरफ CCTV फुटेज आहिनि जब मुख़्तलिफ़ जेको CCTV फुटेज में ॾिसी सघो था त हिकिड़ी न्यूज़ कास्टर आहे, हिकिड़ी साफ़ी औरत आहे, उन खां सरेआम पर्स खसियो वञे थो ऐं अहिड़े कारकर्दगी पुलिस ते जेके सवाल उथनि था त जेकॾहिं ही मुख़्तलिफ़ जेके ॿियनि हंधनि ते असीं ॾिसूं था क्राइम आहे, पर ही जेको सुबुह वाक़ियो आयो आहे न्यूज़ कास्टर ग़ज़ाला सां हिकु ॾुखो ईंदड़ आहे ऐं पुलिस जे मथां इहो सवालिया निशान आहे त छा जेके कराची जा कारोबारी जेके हब आहिनि, जेके मर्कज़ आहिनि ऐं जेके हसास ऑफिसूं आहिनि, उन्हनि जे अॻियां जेकी पुलिस जी पेट्रोलिंग आहे न हुअण बराबरि अचे थी। ऐं ही जेको वाक़ियो आहे हिकिड़ी न्यूज़ कास्टर आहे, पहिरियों चकर हिकिड़ी औरत खां जेको मोटरसाइकिल सवार आहे सरेआम पर्स ऐं फ़ोन फुरे करे फरार थी वञे थो ऐं जेकी हुनजी गाॾी आहे उहा बि क्लियर अचे थी ऐं महसूसु इहो थो थिए त ही गाॾी जेकी आहे उहा बग़ैर नंबर प्लेट जी आहे। जी आमिर, ॿुधाइजो त छा अव्हां इन हवाले सां जेका लॻापियल इंतिज़ामिया आहे उन जो मौक़िफ़ ॼाणण जी कोशिशि कई आहे, छो त इन हवाले सां रिपोर्ट बि दाख़िल कई वई आहे, NC बि दाख़िल कराई वई आहे, त पुलिस जो अव्हां मौक़िफ़ ॼाणण जी कोशिशि कई आहे? हाँ बिल्कुल, आर्टली थाने जो जेको SHO आहे उन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं उन जो चवणु आहे त असीं ॾिसी जेके CCTV फुटेज मिलनि उन खां पोइ ॾिसी सघूं था, पर अव्हांखे ख़बर हूंदी आहे त पुलिस जी जेकी हूंदी आहे सुस्त रफ़्तारी हूंदी आहे ऐं वरी बि असां आला अख़्तियारनि सां इहा ॻाल्हि ॿोल कई आहे त जेको सुबुह वाक़ियो आहे उहो तकिड़ा उन जा उपा वरतनि ऐं जेकॾहिं CCTV फुटेज जेकॾहिं थोरो अॻियां ई हसास इदारनि जूं जेके कैमराऊं लॻल आहिनि, पुलिस के घुर्जे तो उन्हनि कैमरानि ज़रिए जेको फोरू आहे उनखे जल्द गिरफ़्तार कयो वञे।
ठीक है आमिर सुप्रो, अमां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।